मूसा, नवाब खान जे माण्हुनि मुंहिंजे रस्ते में विहणु शुरू करे छॾियो आहे। इन जो मतिलबु इहो आहे त नवाब खान मुंहिंजी मौत जो फरमान जारी करे छॾियो आहे। हिकिड़े पासे सिजावल खे चयो अथसि त मां फ़ैसिले करण जे लाइ तयारु आहियां, ऐं ॿिए पासे वरी असांजे मारण जे लाइ माण्हू विहारे छॾिया अथसि। मीरा, हाणे तूं ई ॿुधाए, अहिड़े धोखेबाज़ माण्हूअ खे कजे त छा कजे? मूसा, मां तेसीं ताईं ख़ामोश आहियां जेसीं ताईं मां आदि खे आज़ादु कराए कंहिं महफ़ूज़ जॻह ते नथो पहुचायां। उन खां पोइ नवाब खान जी वताक में गिड़ी नवाब खान खे पूरो कंदुसि। मीर, नवाब खान खे मारण जा ख़्वाब त सभई पंहिंजी दिलि में सांडियो था वतनि, पर न ॼाण त हिन जी मौत लाइ कंहिंजे हथ में लिखियलु आहे। मूसा, इन ज़ालिम खे मारण जे लाइ असां सभु गॾिजी हलंदासीं ऐं हिकु हिकु गोली असां सभु उन जे सीने में लाहींदासीं। छॾ हिन ॻाल्हि खे मीर, असांखे हाणे दरिया खान वारे पासे हलणु घुरिजे। सवेल दरिया खान फ़ोन कई, वक़्त खे बंद वारे पासे वेंदे ॾिठो अथसि, ऐं मां वरी इहो थो सोचां त वक़्त जो उन पासे कहिड़ो कमु आहे, उनजी संगत कहिड़ी आहे। इहा पाण खे जांच बि करणी पवंदी। ठीकु आहे मूसा, हलूं था दुरु ॾे। उन सां मिलण खां पोइ हक़ीक़त जी ख़बर पवंदी। असांखे रुपयो जो रुपयो शक वक़्त में आहे। इन जो मतिलबु त सिजावल खान मूंसां ग़लति ॻाल्हि न आहे कई। मीर, जेकर तुंहिंजी भेण खे अगवा करण में वक़्त जो हथु आहे ऐं उन सां चाचा बहावल बि मिलियल आहे, त पोइ इन ॻाल्हि जी ख़बर मूंखे छो न पई? मूसा, तूं त हर वक़्तु बहावल सां गॾु हूंदो आहीं। बख़्शल, जॾहिं असां राणीअ खे वापसि आंदो हो न, उन जे 2 ॾींहंनि खां पोइ वक़्तु ज़ाहिर थियो। ऐं मीर जो चवणु आहे त जंहिं राति असां राणीअ खे वठणु विया हुआसीं, उन ई राति सुहिणी अगवा थी। हा मूसा, इहा ई हक़ीक़त आहे। ठीकु आहे मीर, इन ॻाल्हि खे असां तस्लीम कयूं था त तुंहिंजी भेण खे अगवा करण वारो वक़्तु ई आहे, पर हिकु ॻाल्हि सम्झ में नथी अचे त अकेलो वक़्तु जॾहिं नवाब खान जे ॻोठ में दाख़िल थिए थो त उनखे सॼे ॻोठ मां केर बि नथो ॾिसे, ऐं इहो वक़्तु तुंहिंजी भेण खे अगवा करे थो वञे। मूसा, तुंहिंजो मतिलबु इहो आहे त इन वक़्त जी मदद करण वारा नवाब खान जा माण्हू ई आहिनि। सोरा न पक सम्झ मीर, इहो ई वक़्तु इन नवाब जो माण्हू आहे, ऐं जेको नवाब जे इशारे ते चाचा बहावल खे बेवकूफ़ पियो करे। वक़्त खे ॿधी खणी था अचूं न दुरू, पहिरियां वक़्त जी गद्दारी चाचा बहावल जे अॻियां ज़ाहिर कंदासीं, उन खां पोइ वञी वक़्त जी गिचीअ में हथु विझंदासीं। जेकॾहिं पहिरियां असां वक़्त जी गिची में हथु विधा न, त पोइ दुरू चाचा बहावल ई पाण परे वञी पवंदासीं। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।